जो रोज़ी जो मुंहिंजो दुकानु किरी पियो, कंहिं वजह ते मूंसां मदद न कर, मां अकेलो सॼो हणी हींअर मां खता थी पियुसि, जान में साह ई कोन्हे, एतबार करी। हालत ॾिसो, बच्चन जी हालत ॾिसो, न तंबू आहे न असां वटि का शइ आहे। असां हिते वेठा आहियूं, बसि अलाह जे आसरे तव्हांजे आसरे वेठा आहियूं, पर तव्हां बि महिल मौजूदु न आहियो। असां काॾे वञूं? हिनमहिल जो महिल असां पाण खे नए में लोड़े छॾियूं था, इन खां पोइ मौत भलो आहे। ताज़ो बरसातुनि जिते सिंध जे अक्सर इलाइक़नि ऐं शहरनि में तबाही मचाई आहे, उते काछेवासी भी हिन कुदरती आफ़त जे ज़द में अची पंहिंजो सभु कुझु विञाए वेठा आहिनि। असां सां ज़ुल्म लॻो पियो आहे, कल्ह खां वठी बरसाति शुरू लॻी पई आहे, असांजा कोट हर शइ किरी पई रही आहे। असां सां वार कयो, वसीलो कयो, जेके वोटर आयो असांजी अॻु भराई कयो, असांजा इमदाद मोकिलियो। हिनमहिल असांखे का शइ कान्हे, सवाइ रोअण जहिड़ा थी आया आहियूं। असांजी हालत ॾिसो, असांजे बच्चनि जी हालत ॾिसो। सिंध में पियल तूफ़ानी बरसातुनि जो ही तलके जे काछे वारे इलाइक़े खे सभ खां घणो मुतासिर कयो आहे। हूअं त काछेवासी जेके 12 महीना बाबे हिजियां बरसात लाइ सिकंदा रहनि था, पर सरकार जे हिन इलाइक़े सां अदम दिलचस्पी ऐं लापरवाही सबबु हेॾो के बरसातुनि जो हशर काछेवासियुनि खे सालनि ताईं यादि रहंदो। मुंहिंजो यार ग़रीब जो बचन जो रोज़ी जो मुंहिंजो दुकानु किरी पियो, कंहिं वजह ते मूंसां मदद न कर, मां अकेलो सॼो हणी हींअर मां खता थी पियुसि, जान में साह ई कोन्हे, एतबार करी। हालत ॾिसो, असांजे बच्चन जी हालत ॾिसो, न तंबू आहे न असां वटि का शइ आहे। असां हिते वेठा आहियूं, बसि अलाह जे आसरे तव्हांजे आसरे वेठा आहियूं, पर तव्हां बि महिल मौजूदु न आहियो। असां काॾे वञूं? हिनमहिल जो महिल असां पाण खे नए में लोड़े छॾियूं था, इन खां पोइ मौत भलो आहे। सरकार जी बेहसी जी इंतहा ते आहे जो कुछ हफ़्ता अॻु पियल बरसात खां पोइ काछे में आयल बोर मुतासिर माण्हुनि जी हिन वक़्त ताईं का सहायता न थी सघी हुई, जो मथां वरी बरसात जे बेवसकारे संदन परेशानियुनि खे ॿीणो ऐं टीणो करे छॾियो। हिते अहिड़ी हालत लॻी पई आहे, केतिरा ई हिन शहर में जेके कचा घर हुया उहे ड्रही पट थी चुका आहिनि, ग़रीब मिसकिननि जा। पर कंहिं बि हिते माना वाहिर करण जी ज़रूरत बि न सम्झी आहे त के हिते इंसान रहनि था, उन्हनि जी का पर घोर लहूं, पर सवाल ई पैदा न आहे। त असांजे ॻोठनि जा माण्हुनि जे रध पचाए जो खाधो पीतो बि असां वटि कोन्हे को। ताज़ो बरसातुनि गुज़रियल भेरे जीअं न रुगो काछेवासियुनि जा रोड रस्ता मुतासिर कया, पर पाणी केतिरनि ई ॻोठनि खे पंहिंजे लपेट में आणे संदन ज़िंदगी जी सभ खां वधीक महिनतुनि सां जोड़ियल अझा बि ड्राहे पट करे छॾिया।
मां गजगोड़ सां वेही ईंदड़ ने गाज ने नली कच्छ जे यूनियन काउंसिल ड्रिगबाला पट गुल मोहम्मद वाही पांधी टंडो रहीम खान सावड़ो छिनी जे केतिरनि ई ॻोठनि खे पंहिंजे घेरे में आणे छॾियो आहे ऐं उन्हनि ॻोठनि में सवे माण्हू ऐं सदन चौपायो माल हिन वक़्तु बि फाथल आहिनि। पर अफ़सोस आहे जो सरकार खे उन्हनि पाणी में फाथल माण्हुनि ताईं पहुचण लाइ रस्तो नथो मिले। पाणी लही वञे ऐं सदन लग्ज़री गाॾियुनि जो रस्तो ठही पवे त पोइ माण्हुनि जी मदद कंदासीं जहिड़ा अजीब बयान ॿुधी माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत ज़िंदगी जे ज़रूरत वारियूं कुझु शयूं मथे ते रखी सरकार खे पिटूं ऐं पाराता ॾेई पाणी मां निकिरणु शुरू कयो आहे। पर माण्हुनि जो पाण मरादो पाणी मां निकिरण सां संदन मुश्किलातूं हल कोन थी सघंदियूं। कंहिं महफ़ूज़ हंधनि ते खाद खुराक समेत रिहाइश लाइ तंबू ऐं दवाउनि जी बि ज़रूरत आहे। पाणी में फाथल माण्हुनि जा दर्द त ज़ाहिरी तौर ते ॾिसी सघजनि था, पर उन्हनि माण्हुनि जे मुश्किलातनि ऐं परेशानियुनि खे बि सम्झण ऐं हल करण जी ज़रूरत आहे जेके पाणी जे घेरे में त नाहिनि, पर गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां संदन रस्ता शहरनि सां कटियल हुअण करे वटनि खाद खुराक जे शयुनि समेत आम वाहपे वारनि शयुनि जी खोट पैदा थींदी पई वञे। अॼु बि असांजो हाणे जोही दादू भान इन्हनि इलाइक़नि सां राब्ता जेके ज़मीनी राब्ता आहिनि से कटिजी विया आहिनि त असांजे ॻोठनि जे माण्हुनि जे रद पचाए जो खाधो पीतो बि असां वटि कोन्हे को। उन लाइ तक जे चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त हिन ॾुखे घड़ी में सुतल सरकार खे जाॻाए पंहिंजे इलाइक़े वासियुनि जे वाहर में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि।